सॼी गाॾी यार दुधड़े थी वई आहे। हाणे इहो एकड़ बार रहंदो आहे, इहो टाइम सां कढी करे गाॾी खे सर्विस वञी करायां। अस्सलाम वालेकुम उस्ताद जुमा। खैर तो छा गाॾी हुई? अरे असल में मूंखे तकड़ आई हल काए ॾे। असां किराए जा हल काइण छॾे ॾिना आहिनि, वञी हाणे मजू खां कराए। असां हाणे पंहिंजा हल काए करे गाॾी बीहारे था छॾियूं। ईअं न कर यार, मूंखे हल काए ॾे। मां तुंहिंजो गिराक आहे, मजू मूंखे छा चवंदो हाणे हल काए ॾींदो मूंखे? मजू छा चवंदो? पहिरियां पैसा ॾिना तुंहिंजो, हाणे तूं मूंखे पैसा ॾिने। पैसा तोखे ॾींदुमि, हाणे वञा थो सेठ ॾांहुं, हुनखे मां ॾिनी आहे कणक 200 मण। पैसा वठी करे सिधो ई तोखे पैसा ॾींदुमि। 200 मण बनी टोटल 3 बची, एकड़ 20 मण लथो। 200 मण तुंहिंजी काॾूं आई? ओ भैरन जी चाचन जी मिक्स करे ॾिनी आहे न यार, हाणे उहो 200 मण थी वई आहे। ओ दर ते हल कोन काईंदोमांइ, पैसा रोक वठंदोमांइ। पैसा ॾे, तुंहिंजी मर्ज़ी। हाँ ओ दर काथे आहे? मां सेठ ॾांहुं वञा थो न, बसि सिधो ई तोखे पैसा ॾींदुमि। तूं हल जीअं काईंदे बने ते पहुचंदे ईअं ई तोखे पैसा ॾींदुमि। पोइ ईअं कर, हाणे तूं मूंखे तेल जा पैसा ॾे, मां वञी हल तुंहिंजा कायां थो, पोइ मोटी अच करे मूंखे उते ज़मीन ते पैसा ॾिजां। हे वठे 50 रुपयो तेल जो। 50 रुपए जो गाॾी में तेल विझंदुमि, पोइ सिर में न विझणो जो 50 रुपए थो ॾे। हे वठ ख़र्ची थी वञे, समय ख़र्ची और मोटा जी पोइ तोखे पैसा ॾींदुमि भैया। हल पोइ मां हे वञी तुंहिंजे 50 जी चांहि तो पीआं, मोटी अची मूंखे पैसा ॾिजां। ठीकु आहे ठीकु आहे। हाणे मां तुंहिंजा हल वञी कयां थो, जल्दी अचण जी कजां। ठीकु आहे, तूं वञ हल काए। पर मां हाणे सिधो ई तुंहिंजी हल वञी कयां। जा थान हल थी विया, फोन कयां छोकिरा खे। पानी भी गरम थी वियो। यार यूसुफ दुकान खोलियो थी, मसवाड़ी भरी तो ऐं तोखे मां पैसा ॾियां, तूं हिते स्टोर ना पर मेडिकल खोल। मेडिकल वॾनि जी चवणी आहे, पर लख खां पंहिंजो कख भलो। जेको पंहिंजो आहे उहो सही आहे। तोखां अॼु वठां, सुभाणे तोखे ॾियणा पवनि न। यार तूं यूसुफ इहो असां सां हिसाब कंदो आहे, पंहिंजा पराया न आहियूं। पंहिंजो आई उहा ॻाल्हि सही आहे, पर इन ॻाल्हि खे छॾ। थधो पीने गरम। यार एतिरी महिनत तो करी, तो को थधो प्यार भला। थधो प्यार? हा लॻे थो शायदि रस्ते में अचे थो गाॾी ते, तॾहिं करे आवाज़ कोन थो ॿुधेसि। आख़िरी कॉल हणांसि, पोइ वञी न त छा मिलांसि। अस्सलाम वालेकुम। हा ही बस स्टैंड तो मोकिल। हाँ जल्दी मोकिल स्टोर ते। हाँ थधियूं स्टैंड मोकिल बा। ठीक है जल्दी। छा जो ऑर्डर ॾिनई मूंखे ख़बर ई न पई। यार छा आहे? स्टैंड बोतलूं चयूं। हाँ सही है। हाल खणे नथो, लॻे थो शायदि रस्ते में आहे। ठीक आहे, ॾिसां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खैर ॿुधाया बा? ख़ुशि आं? अमन मालिक जा एहसान जो वक्त गुज़रे, शुक्र आहे। तू पंहिंजो हाल ॿुधाए? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मालिक जा एहसान आहिनि। यार इहो ॿुध, तोरे भाउ कल्ह 3 ॾींहं मूंखे शाम जा हल कराया आहिनि, पोइ चई शाम जा पैसा ॾींदोमांइ। हाणे 3 ॾींहं थिया आहिनि, मिले ई कोन थो। कहिड़ी ज़मीन? यार इहा तव्हांजी ज़मीन जेका हर साल मूंखे हल कराईंदा, उहा ई ज़मीन। काथे ज़मीन? हो चंडो त निभागो त हराया आयो, जुआ ते पैसा मां ज़मीन मुका दे रखी। यार छॾ, 3 ॾींहं मूंखे हल कराया थी शाम जा। मूंखे चई हाणे मुंहिंजी 200 मण जेका कणक सेठनि खे ॾिनल आहे, हाणे पैसा वठण वेंदो, ॿिया मोटी करे पैसा ॾियां थो। हो भा तोखे ठगे वियो आहे, ठगे मुंहिंजा जानी। असांजे घर में त अटो ई कोन्हे। वालेकुम सलाम।
भाउ हाणे अची वियो थी हे थी मुंहिंजो शायदि हिन ज़मीन हिन खे मूं ॾिनी आहे। यार तूं ॿुधाए हाणे हुन मां हल कराइण हे चवंदो मुका दे तूं वरिती आहे। बाबा आते खां मां ज़मीन मां वरिती आहे। अरे पोइ हल मां खां हुन कीअं कराया। इजाज़त हल पल कोन कराया थी छो भला? यार ट्रैक्टर हथ नथो अचे। ट्रैक्टर हथ नथो अचे न यार भला ही तूं ही कर या ज़मीन घणी थी? ज़मीन जेका तोखां वठी आहे या ये तो 3 जरे हुई। हा इहा ई आहे। ये 3 जरे थी हाणे तू मांखे 10,000 रुपया दे सिर्फ तेल जा पैसा। अच्छा मां तो के हल करे नु पंहिंजो ट्रैक्टर आहे ना। ठीक आहे पैसा त मां इन वटि घर पिया आहिनि। मां वटि आहिनि न मां वटि आहिनि तूं हिनी भाउ खे ॾे त मां हाणे ॾियां तो तूं बस बाक़ी तूं खणी रही जाए। हल ठीक आहे ठीक आहे घर खणी अचो। 10,000 पूरा आहिनि न? हा हुन ॾाढो ठीक आहे। अथी 100 जा गिणण में थोड़ी तकलीफ़ थींदी। अला मालिक गिणी वञे। चलो सही आहे पोइ सही आहे ठीक आहे। ट्रैक्टर शाम कया शाम तूं जो हाणे त हल लॻी वेंदा। बस ठीक आहे शाम ठीक आहे। कया। हा ठीक आहे हलो तूं। हाणे त यकीन आयो ई न अॼु खां पोइ हुनखे सोचे सम्झे कोन सां सौदो कंदो कर या हुनखे पैसा ॾींदो कर। जे अॼु खां पोइ मुंहिंजे चवण खां बग़ैर हुन सां कोई बि सौदो करे आए न तुंहिंजे सिर में धूड़ हूंदई धूड़ पोइ मां ॾे नाच जाए। ठीकु आहे हाणे मरीज़ त मरी पियो डॉक्टर जी ख़बर त पइजी वई इहो काॾे वेंदो कॾहिं त हथी वेंदो न। ठीकु आहे इन खे मां ॾिसी रहंदुसि।